जी नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे जे गांव शेरक में पिया सुंदराणी सावंत खूनी तकरार तां नौजवान मारिजी वियो आहे। घोटकी जे कादरपुर वारे इलाइक़े में सावंत सुंदराणी खूनी तकरार तां हथियारबंद खां नौजवान जान मोहम्मद सुंदराणी क़त्ल थी वियो आहे। नौजवान जे लाश के सिविल अस्पताल घोटकी मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस मूजिब वाक़ियो सुंदराणी सावंत खूनी तकरार तां पेश आयो आहे। ॿिए तरफ़ सुञाण धुरनि पारां नौजवान जे क़त्ल खे शऊर जो क़त्ल करार ॾिनो वियो आहे। जी नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे जे गांव शेरक में पिया पुलिस मूजिब सुंदराणी सावंत खूनी तकरार तां नौजवान क़त्ल थी वियो आहे। जी नाज़रीन, ख़बर आहे गोसपुर मां जे गांव शेरक में पिया 11 महीना अॻु गोसपुर पुलिस जे जुड़तू मुक़ाबले में मारिजी वियल शेख बिरादरी जे ॿिनि नौजवाननि मीर शेख ऐं असद शेख जे केस जी FIR में ॼाणायल 5 मुबैना पुलिस एहलकारनि हाइड मोरर अब्दुल्ला चन्नू, PC बख्त अली सुमरो, PC फयाज़ जखरानी, ज़ियाउल हक जखरानी ऐं अब्दुल रशीद जखरानी के SSP कश्मीर कंदकोट बशीर अहमद बिरोई नौकरी खां मुअतल करण जो ऑर्डर जारी करे छॾियो आहे। वाज़े रहे त 11 महीना अॻु गोसपुर थाणे जे अॻूणे SHO अहमद नवाज़ जखरानी पंहिंजी टीम साण करे गिरफ़्तार कयल मीर खान शेख ऐं असद शेख खे गिरफ़्तार करे संदन जे वारसनि खां आज़ादी लाइ 3 लाख रुपया रिश्वत तलब कई हुई और रिश्वत वारी रक़म न ॾियण तां गोसपुर पुलिस रात जी ऊंधाई में इंडस हाईवे ते मुक़ाबलो ॾेखारे ॿिन्ही पोरतनि खे गोलियूं हणी क़त्ल कयो हो। वाज़े रहे त पुलिस जे कूड़े मुक़ाबले में मारिजी वियल मीर खान शेख ऐं असद शेख जे क़त्ल केस में 6 जवाबदार ॼाणायल हुआ जिन मां SHO जो ऑर्डर नाहे निकितो। जी नाज़रीन, कंदकोट मां सहाफ़ियुनि जे एहतिजाज जी ख़बर आहे जे गांव शेरक में पिया कंदकोट में शहीद जान मोहम्मद मार जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पाकिस्तान फेडरल यूनियन स्टाफ जर्नलिस्ट जे सॾ ते कंदकोट प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो करे सखर पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मिलियल ॼाण मूजिब पाकिस्तान फेडरल यूनियन स्टाफ जर्नलिस्ट पारां शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मार जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कंदकोट प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सखर पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरे जी अॻवानी PFU जे ज़िले सदर अली हसन मलिक कई, जंहिंमें सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें ग़ुलाम यासीन ओगाई, हफ़ीज़ मलिक, मुमताज़ मलिक, जावेद अहमद मलिक, रशीद अहमद सुमरो, अली शेर मलिक, नादर अली शेख, अब्दुल फ़हीम चाचड़, दीदार अली समून, जमालदीन चाचड़, शहजादो मलिक, मोहम्मद बख्श शेख, फरमान अली लोर ऐं ॿियनि कई। सखर पुलिस ख़िलाफ़ मुतालबो कंदे चयो त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मार जे क़ातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। जी नाज़रीन, करमपुर मां अहम ख़बर आहे जे गांव शेरक में पिया करमपुर थाणे जी हद मां मुबैना 2 महीना अॻु अगवा थियल हाफ़िज़ सफ़ीउल्लाह महर खे कश्मीर कंदकोट पुलिस बाज़ाब न कराए सघी आहे। वारिस परेशान हाल थी करे पाक किताब खणी कच्चे वारे इलाइक़े में घुमायो ऐं अगवा वाक़े में मुलज़ ॾुआरनि खे अल्लाह पाक, क़ुरान पाक ऐं मदीने वारे साईं जा वास्ता ॾिना। ख़ुदा जे वास्ते मुगी जा नंढा बच्चा आहिनि जेके परेशान आहिनि, मुगी खे रिहा कयो वञे। ॿिए तरफ़ मुगी जे वारसनि जो वधीक छा चवणो, अचो त उन्हनि जी ज़बानी ॿुधूं था। अगवा जंहिंखे 2 महीना मुकमल थी चुका है, लेकिन असां आला ऑफिसरनि ताला हुकाम जा दरवाज़ा खड़काए थकी पिया आहियूं, लेकिन असांजो कोई बि ॿुधण लाइ तयारु न आहे। लेकिन असां दाड़ेलनि ॿाहिरनि खे अर्ज़ु इहो कयूं था त हिन क़ुरान पाक जो वास्तो मासूम ॿारनि जे सदके, हिन क़ुरान पाक जे सदके असां उनजा नंढा मासूम ॿार आहिनि, 4 ॿार अथसि, तमामु ग़रीब मिसकीन आहियूं। असांखे हिन क़ुरान पाक खां सवाइ हिन ॿिन्हिनि जाननि जो सरदार आहे, हिन क़ुरान पाक जे सदके असांजे भाउ खे आज़ादु कयो वञे ताकी असांजे पंहिंजे उन ॿारनि जी जेकी ख़ुशी आहे उन में उहो पंहिंजो वनवार थिए। जी साईं, काफ़ी वक़्तु थी वियो आहे असांजो साईं भाउ हाफ़िज़ साहब अगवा थी वियो आहे। 2 महीना थी विया आहिनि, असां परेशान आहियूं, भॼी थका आहियूं। हाणे ॿी का वाह नज़र नथी अचे, पैसे जी ताक़त न आहे। हाफ़िज़ साहब आहे क़ुरान पाक जो, असां ॿई क़ुरान पाक खणी निकिता आहियूं। माना अल्लाह साईं कंहिंजी दिलि में रहम हुजे, असांखे हाफ़िज़ साहब मोटाए ॾियनि, अल्लाह साईं उन्हनि खे ख़ुशि कंदो साईं, महिरबानी।